अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों अॼु तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां वॾी अपडेट ॾियण आयो आहियां। जी हाँ दोस्तों, ख़ैर सां मुहर्रम जो ॾाको ख़त्म थी चुको आहे ऐं हाणे तव्हां जूं ख़ुशि ख़बरियूं तव्हां सां शेयर कंदुसि जंहिंजो तव्हांखे भरपूर इंतज़ारु हुयो। आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट आहे, हिन खे मिस नाहे करिणो। जे तव्हां मिस कंदव त पोइ तव्हां खां अपडेट ही मिस थी वेंदी। हिन वीडियो खे मिस नाहे करिणो। ऐं सभु खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त लाइक करे छॾियो, पोइ मां तव्हांखे अपडेट तव्हांखे ॿुधायां। तव्हां हिन खे लाइक हाणे करे छॾियो वीडियो खे, इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे। कंहिंखे सपोर्ट करणु सुठी ॻाल्हि आहे। सिंधी आहियूं, सिंधी हिक ॿिए खे सपोर्ट न कंदासीं, साड़ में सड़ंदासीं त पोइ तव्हां बि पोइना त असां बि पोइना। ईअं नाहे करिणो। जीअं उर्दू ड्रामे वारनि खे उर्दू वारा सपोर्ट कंदा आहिनि, तीअं तव्हां बि असां सिंधी भाउरनि खे सिंधी ई सपोर्ट करे सघो था। ऐं तव्हांजी महिरबानी सां ही चैनल हली रहिया आहिनि। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों ख़ैर सां ॾाको ख़त्म थी वियो मुहर्रम जो। हाणे जंहिं शइ जो तव्हांखे इंतज़ारु हुयो त बाबा इहे ख़ुशख़बरियूं असांखे मिलनि सिंधी ड्रामनि जूं, नवें ड्रामनि जूं। दोस्तों तव्हां इंतज़ारु सम्झ तव्हांजो ख़त्म थी चुको आहे। तव्हां ईअं सोचो। जी हाँ दोस्तों, तमामु जल्द तव्हांजे साम्हूं हाणे ड्रामा अचण वारा आहिनि। पहिरियों तमामु जल्द हाणे पत्थर दिलि हलंदो। 2-3 ॾींहंनि जे अंदरि ॾिसजो तव्हां पत्थर दिलि ड्रामो हलायो वेंदो ऐं उन जो जेको तव्हांखे इंतज़ारु हुयो उहो बि ख़त्म थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामे जी शूटिंग धमाके सां स्टार्ट थी चुकी आहे। उन जी पूरी जेको तयारियूं फुल हुयूं मुहर्रम खां पहिरियों ई उन जी हर शइ कंप्लीट हुई। लेकिन शूट जेको रहियल हुयो उहो मीरपुर माथेलो में थी रहियो आहे। मीरपुर माथेलो में जिथे ज़हर ज़िंदगी जे सेट ते कमु कयो वियो, उते ई जा सेट तयारु थी चुका आहिनि। रंग रोगन बंगलनि खे हेॾे होॾे थी चुका आहिनि। जेका सेट हुया दुलाब ड्रामे जा, हाणे उन्हनि ते शूटिंग आहे दोस्तों। ऐं तमामु जल्द मीरपुर माथेले में जेका मीरपुर माथेले जा अदाकार आहिनि ऐं उन्हनि खे त इन ड्रामे में घणो मौक़ो ॾिनो वञे थो। जी हाँ दोस्तों, छाजे करे हीउ ड्रामो बि मीरपुर माथेले में रिकॉर्ड थिए थो। ऐं फर्ज़ंद मलिक खजू साहब इहा बयानु ॾिनो त मीरपुर माथेले जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि खे भरपूर हिन ड्रामे में मौक़ो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि खे हिन ड्रामे में कास्ट कयो वेंदो। ऐं पोइ हिकिड़ी वीडियो मूं ॾिनी जंहिंमें डॉक्टर साहब जो मूं आर्टिकल तव्हांखे ॿुधायो त उन तनक़ीद कई सिंधी ड्रामनि ते त बाबा नवां चहिरा खणो, भले शौक़ीन न खणो। हाणे ॾिसूं दुलाब ड्रामे में शौक़ीन खणनि था या नवां चहिरा अचनि था। शौक़ीन बि नवां चहिरा हूंदा आहिनि, लेकिन शौक़ीन खे अदाकारी नाहे ईंदी। जेको मतिलबु हिकु शौक़ीन पैसा ॾेई जेको पाण खे ज़ाहिर कंदा आहिनि, उन्हनि खे अदाकारी त नाहे ईंदी, लेकिन पैसे जे दम ते ईंदा आहिनि। ॿिया हूंदा आहिनि अदाकारी ऐं पंहिंजो टैलेंट जे दम ते ड्रामनि में एंटर थींदा आहिनि, उहे हूंदा आहिनि असली अदाकार। ॾिसूं हाणे फर्ज़ंद मलिक खजू साहब मीरपुर माथेले में कंहिंखे मौक़ो घणो ॾिए थो। पैसे वारनि खे घणो मौक़ो ॾिए थो। जेका अदाकार आहिनि, अदाकारी जो जंहिंमें टैलेंट आहे उन्हनि खे घणो मौक़ो ॾिए थो। इहो आहे फर्ज़ंद मलिक खजू साहब जे हथ में, छो डायरेक्टर इन ड्रामे में दुलाब जो उहो आहे। बाक़ी रही चंड ग्रहण ड्रामे जी ॻाल्हि, हलूं था चंड ग्रहण जी तरफ़। चंड ग्रहण दोस्तों पहिरियों स्पेल लॻभॻि मुकमल थी चुको आहे। उन जो इंतज़ार जो घड़ियूं तव्हां जूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। उहो बि तमामु जल्द उन जो टीज़र ऐं उन जो प्रोमो ईंदो सिंध टीवी ते। ऐं कल्ह हिकिड़े दोस्त मूंखे कमेंट कयो हुयो त पत्थर दिलि ड्रामो ऐं हवेली ॿई ड्रामा बहितरीनु आहिनि। हवेली ड्रामो सभ खां वधीक बहितरीनु आहे, लेकिन जेको आहे उन खे सिंध टीवी ते हलायो वञे हा त अञा वधीक चांस करे हा। KTN ख़त्म थी चुको आहे, चैनल KTN ते हली रहियो आहे, तॾहिं उन जा व्यूज़ नथा अचनि। KTN चैनल बर्बादु थी चुको आहे। इहो मां नथो चवां। कल्ह हिकिड़े दोस्त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अची वीडियो जे हेठां कमेंट कयो, वॾो डिघो सारो कमेंट हुयो, उहो मूं पढ़ियो। उन जी सोच बि पंहिंजी जाइ ते सही आहे दोस्तों KTN चैनल वॾो पुराणो चैनल आहे। सिंध में पहिरियों मुंहिंजे ख़्याल में KTN ऐं सिंध टीवी इहे 2 चैनल स्टार्ट थिया हुया। आवाज़ टीवी, धरती टीवी, ईअं आहिस्ता आहिस्ता चैनल वधंदा विया। लेकिन KTN वाक़ई हिन टाइम KTN जो रूज घटि थी चुको आहे। उहो अलाए छाजे करे, लेकिन उहो त KTN वारनि खे ख़बर हुजे त उन्हनि जो KTN चैनल हेॾो सारो बहितरीनु चैनल हूंदो। कंहिं दौर में KTN जो वॾो नालो हूंदो जॾहिं डिश जो दौरु हुयो। हाणे त डिश जो दौरु लॻभॻि ख़त्म थी चुको आहे। पोइ बि किथे किथे डिश लॻल आहिनि। ऐं असांखे यादि आहे त असांजो हिकिड़ो होटल हूंदो, पोइ मुंहिंजे सौट जो होटल हूंदो, पोइ उन वटि डिश लॻल हूंदी त पोइ KTN हलंदो त असां भॼी नंढड़ा हूंदा हुआसीं, भॼी करे बि ॾिसंदा हुआसीं त KTN ते का सुठा गाना ईंदा
ऐं KTN ते ड्रामा ईंदा वग़ैरह वग़ैरह, तॾहिं पुराणी ॻाल्हि आहे। ऐं लेकिन तॾहिं शमन अली मिराली ऐं ॿिया फ़नकार KTN ते वॾा वॾा जेको शो करे रहिया हुया, परफॉर्म्स करे रहिया हुया। ऐं शमन अली मिराली जो हिकिड़ो एल्बम बि आयो हो KTN प्रोडक्शन में, जंहिंजो नालो हुयो ॻाढ़ो वॻो। तव्हां ॾिठो हूंदो, बहितरीनु ऐं धमाकेदार हुन में म्यूज़िक ॾिनो वियो हुयो। ऐं तॾहिं KTN एॾो नालो कमायो, ख़ासि करे जॾहिं मामा लालू खे KTN में आंदो वियो। सुठा सुठा कॉमेडियन शो कराया विया KTN वारनि खां। कॾहिं किथे टपाल मेज़बान जेकी हुई उन जे एड जे जेको आहे मदद सां, ताउन जी मदद सां KTN वारनि वॾो कमु पटियो हुयो। लेकिन वाक़ई हिन टाइम KTN जो ज़वाल थी चुको आहे, उरूज मतिलबु ख़तमु थी चुको आहे। इहो सच आहे, इन जी गवाही मां बि ॾेई रहियो आहियां। जंहिं दोस्त कमेंट लिखियो उहो पंहिंजी जाइ ते सही आहे। बराबर दोस्तो, सिंध TV वारा त पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि, KTN वारा पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। KTN वारा इन कोशिशि में आहिनि त को असांजो हिकिड़ो ड्रामो निकिरी वञे ऐं जीअं असांजा व्यूज़ वधी वञनि। हक़ीक़त में KTN वारा ड्रामा भला आहिनि। हवेली ड्रामो बि बहितरीनु हली रहियो आहे ऐं पत्थर दिल बि सुठो ड्रामो आहे। लेकिन थी सघे थो चैनल जी वजह खां उन्हनि खे एतिरो जेको आहे उरूज नाहे मिलियो, इहा ॻाल्हि थी सघे थी। इहा ई वजह हूंदी, इन जे करे उनजा व्यूज़ घटि अची रहिया आहिनि, ॿी का वजह नथी थी सघे। ऐं बाक़ी सिंध TV वारनि जो जेको मसइलो आहे, सिंध TV वारनि जो इहो आहे त हिन टाइम सिंध TV वारनि खे 2-3 ड्रामा भला मिली चुका आहिनि। सिंध TV वारा तॾहिं चांस में आया हुया जॾहिं हरियाणी ड्रामो हलियो हुयो, तॾहिं सिंध TV वारनि खे वॾो चांस आयो। न सिंध TV वारनि जो चैनल हेठि थी वियो पहिरियां, मतिलबु ना KTN वांगुरु हुनजी हशर थी वियो। ऐं हरियाणी ड्रामे खां पोइ हू बहितरीनु एवरेज में अची वियो, दर्दनि जो दरिया अची वियो, वरी ज़हर ज़िंदगी, वरी तकरार, माना अहिड़ा 3-4 सुठा ड्रामा अची विया। तंहिंजे करे सिंध TV वारा जेको आहे हिन टाइम थोरो टॉप ते अची विया आहिनि। इहो इन सां मां बि मुतफ़िक़ आहियां इन ॻाल्हि ते। ऐं हिकिड़े दोस्त कमेंट लिखियो, जेको मूं 3 ॾींहं आर्टिकल पढ़ी ॿुधायो 3-4 ॾींहं पहिरियों, त जंहिं तनक़ीद कई डॉक्टर यासिर साहब, ऐं चए पियो इन सही लिखियो आहे। इन जेको आहे न, जेको कमु मतिलबु उन मैसेज ॾिनो आहे आवाम खे, उहो सही ॾिनो आहे त डायरेक्टर सुठा अदाकार खणनि, पुराणे अदाकारनि खे खणनि। उन जो कमेंट बि मूं पढ़ियो हुयो। उन जी 2-3 कमेंट लिखिया, वॾा कमेंट लिखिया। इन ॻाल्हि ते असां मुतफ़िक़ आहियूं त सुठे अदाकारनि खे चांस ॾिनो वञे ऐं सुठो कमु कयो वञे, बहितरीनु कमु कयो वञे। इहो दोस्तो हिकु जेको आहे सिंधी कल्चर खे घणो प्रमोट कयो वञे। ऐं सिंधी कल्चर जेको आहे वाहिद कल्चर आहे जेको दुनिया में दोस्तो मिठी ॿोली जी आवाज़ सां, सुठे कल्चर, सुहिणे कल्चर जे आवाज़ सां जेको आहे सुञातो वेंदो आहे। लेकिन असां ऐं तव्हां थोरो सिंधी कल्चर खे विसारे छॾियो आहे, विसारे वेठा आहियूं। ऐं असांजे ज़हन में कुझु ॿियो हली रहियो आहे, ॿिए पासे असां जेको आहे न घणी कोशिशि करे रहिया आहियूं। लेकिन असांजो सिंधी कल्चर अहिड़ो आहे जो हद खां वधीक दोस्तो, हाणे चंड ग्रहण में ॾिसूं त केतिरो सिंधी कल्चर खे प्रमोट कंदा, ऐं दोलाब में ॾिसूं केतिरो प्रमोट कंदा। लेकिन दोलाब जे दौरान फर्ज़न मलिक खजू जो मां हिकु बयानु ॿुधो हुयो फेसबुक ते, उन लिखियो त हिन में कुझु मुख़्तलिफ़ कयो वेंदो, जिदोजहद सिंध जी मुख़्तलिफ़ ॾेखारी वेंदी ऐं असां इन ते कमु भलो कंदासीं। ॾिसूं हाणे हू केतिरो ड्रामनि में भलो कमु करे रहिया आहिनि ऐं केतिरी हू महिनत कंदा। दोस्तो तव्हां ॾिसो न, हाणे तव्हां ॿाहिरि मुल्क में वञो, तव्हां जहिड़े मुल्क जा तव्हांखे माण्हू मिलंदा उन पंहिंजे वेस सां मिलंदा। जे अरब ॾिसो, अरबनि जो हिकिड़ो वेस अलॻि आहे, जिथे वेंदा आहिनि परे खां सुञाता वेंदा आहिनि, उहो पंहिंजे कल्चर ते मथां फ़ख्रु कंदा आहिनि त असांजो हीउ कल्चर आहे। हू करे सूट पैंट न आहिनि पाईंदा, पाण पैंट कोट पाईंदा आहियूं, सिंधी हुजूं या पाकिस्तानी कहिड़ा बि। ॿिए मुल्क में वेंदा आहियूं त ओड़ा कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं ओड़ी डिज़ाइन कंदा आहियूं। असां चवंदा आहियूं असां इहे आहियूं असली। लेकिन पंहिंजो सिंधी जेके टोपी अजरक सभु कुझु ॿाहिरि मुल्क में असां उनखे प्रमोट न आहियूं कंदा, विसारे वेंदा आहियूं। असां वरी जेको आहे उन्हनि जो कल्चर उहो कंदा आहियूं। जीअं असांजे वज़ीर आज़म अमेरिका खां जेको आहे मुतमैन थी करे अमेरिका जहिड़ा बूट पाईंदा आहिनि, अहिड़ा अमेरिका जा सदर जहिड़ा पैंट कोट पाईंदा आहिनि, ईअं न आहे। हाणे तव्हां ॾिसो न सऊदी अरब जा जेका प्रिंस आहिनि, जिथे वेंदा आहिनि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि, ओड़ा कपिड़ा पाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿियनि मुल्कनि वारनि खे ॾिसो, तव्हां किर्गिस्तान वारनि खे ॾिसो ऐं तालिबाननि खे ॾिसो, वेंदा आहिनि त पंहिंजे हिकु जोड़े में वेंदा आहिनि त पंहिंजे मतिलबु कल्चर सां पंहिंजो कल्चर प्रमोट कंदा आहिनि। जिथे बि वेंदा आहिनि पाण ते उहे शर्मिंदा न आहिनि, थींदा फ़ख्रु कंदा आहिनि असांजो हीउ कल्चर आहे। असां वारा अगरि हिन कपिड़नि में उते वञनि वरी पाण खे चवंदा आहिनि यार असां शर्मिंदा थियूं त असां हीअ कपिड़ा पाया आहियूं, इहे लाहियूं, को पैंट कोट पायूं। हीअं न आहे, असली कल्चर असांजो इहो ई आहे ऐं असीं पंहिंजे कल्चर खे फ़ख्रु करणु घुरिजे ऐं प्रमोट करणु घुरिजे। ऐं इहो हक़ीक़त आहे। तव्हां चीन में वञो उहो ॾिसो, उहे पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि।
भूटान में वञो ॾिसो उन जो कल्चर जेको आहे उन खे प्रमोट कंदा आहिनि ऐं फ़ख़्रु कंदा आहिनि त असांजो हीउ कल्चर आहे। लेकिन असां सिंधी जेको आहे न कोशिशि कंदा आहियूं त ॿाहिरि मुल्क में वरी ओड़ो ई वेस आज़मायूं। ईअं न आहे, जिथे बि वञो टोपी अजरक पंहिंजी ॿोली ते फ़ख़्रु कयो, इन खे प्रमोट कयो ऐं ड्रामनि में टिकटॉक ते जिथे बि सोशल मीडिया ते बि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो। ऐं इहो मुंहिंजो हिकु मैसेज जेको मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, इहा दोस्तो किथे असां कमियूं ॾिठियूं आहिनि तॾहिं असांजी दिलि चए थी पंहिंजी आवाम खे हिन हिकु नंढड़े चैनल जे ज़रिए सुठी ॻाल्हि ॿुधाई वञे। थी सघे थो इन में को तब्दीली त न ईंदी एतिरी वॾी, लेकिन अगरि हिकु ॿ माण्हुनि जे दिमाग़ में बि असांजी ॻाल्हि वेझी वई, अगरि कंहिंखे ज़हन में इहा ॻाल्हि वेझी वई त असां सम्झ कामयाबु थी वियासीं इन ॻाल्हि ते बि। इहा असांखे बि ख़ुशी थींदी। असांजो इहो नंढड़ो मैसेज हूंदो आहे त हीउ चैनल जेको आहे सिंध जे हवाले सां दोस्तो मूं ठाहियो ऐं इन ते महिनत बि तॾहिं एतिरी करे रहियो आहियां, इन खे प्रमोट करे रहियो आहियां पंहिंजे सिंधी कल्चर खे ऐं सिंधी ड्रामनि जी जेका अपडेट ॾींदा आहियूं ऐं उन्हनि ते जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा ज़ाहिर कंदा आहियूं ऐं उन्हनि खे ताईं इहा मैसेज पुॼाईंदा आहियूं त तव्हां सिंधी ड्रामनि में थोरो चेंजिंग आणियो ऐं जेको रड़ियूं कंदा हुआ न ड्रामनि में इहे बंदि करे छॾियो। हाणे तकरार में कुझु सीन सुठा हुया जिते रड़ियूं न कंदा, आहिस्ता ॻाल्हाईंदा, लेकिन उन में जज़्बो नज़र ईंदो, अदाकारी नज़र ईंदी, अॻियां सम्झी ईंदो त हीउ गुस्से में आहे, हीउ मोहबत में आहे। लेकिन रड़ियूं करण सां कंहिंखे एग्रेस करण सां कुझु न थींदो आहे, लेकिन उहो ॻाल्हि जेको आहे न ख़राबु थी। कल्ह हिते तकरार ड्रामो हली रहियो होटल ते दोस्तो, ऐं डाउनलोडिंग मां कंदो आहियां, मां उनखे भरे ॾिनो, मूंखां भरायो। उते ॿ टे माण्हू वेठा अची छॾे यार हिन खे बंदि कर सिंधी ड्रामे खे, हिन में छा पियो आहे, इंग्लिश फिल्म हलाए, कंहिंजी फिल्म हलाए, चई रॉक जी फिल्म का फाइट वारी हलायो। होटल वारे खे चए पियो मुंहिंजी भर में ई होटल आहे ऐं उनखे चए पियो सिंधी में छा आहे यार, हिन में कुझु ई न आहे ड्रामनि में। हिकिड़ी ॻाल्हि खे 10 चकर फिर रहिया। उनखे वरी मूं सम्झायो ईअं न आहे, हीउ ड्रामो तकरार आहे, हीउ सुठो आहे, मुख़्तलिफ़ आहे, तव्हां 2-3 मिंट इन खे ॾिसो तव्हांखे वणंदो। पोइ दोस्तो 15-20 एपिसोड हलिया उन होटल ते, लेकिन उन्हनि खे कुझु न कुझु ज़हन में अची वियो। लेकिन मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त हीअ ईअं माण्हू छो था चवनि यार हिन खे बंदि कर, हीअ शइ हलाए। हिन जो मक़सदु इहो आहे त पुराणा ड्रामा जॾहिं ख़राबु ड्रामा हलिया हुया कुझु वक़्तु पहिरियों, जॾहिं ज़वाल आयो सिंधी मीडिया ते ऐं उन्हनि खां हीउ जेको आहे न तंग थी चुका हुया, तॾहिं हुननि खे ख़बर न आहे त नवां ड्रामनि में केतिरो फ़ाइदो आहे, केतिरो फ़र्क़ु आंदो वियो आहे। तॾहिं हू उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे चवनि था हिन में कुझु ई न आहे, बंदि कयो। तॾहिं मूंखे उहा ज़हन में ॻाल्हि आई, वरी मां अॼु तव्हांजे साम्हूं रखी। दोस्तो हीअ हुई नंढड़ी वीडियो तव्हां थी पुॼाईसीं। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शाहिद खोसर व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे जेको आहे न चैनल जी लिंक बि शेयर कंदा, हीअ मैसेज दोस्तनि जी पुॼाईंदा, तव्हांजो फ़र्ज़ु आहे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक ज़रूरु करे छॾियो हिन वीडियो खे, महिरबानी करे। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसर व्लॉग यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु तव्हांखे सिंधी शोबे जे हवाले सां वॾी अपडेट ॾियणु आयो आहियां। जी हाँ दोस्तो, ख़ैर सां मुहर्रम जो ॾाको ख़तमु थी चुको आहे ऐं हाणे तव्हां जूं ख़ुशि ख़बरियूं तव्हां सां शेयर कंदुसि, जंहिंजो तव्हांखे भरपूर इंतज़ारु हुयो। आऊं आहियां शाहिद खोसर ऐं मां ॾिसी रहियो शाहिद खोसर व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तो अॼु हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट आहे, हिन खे मिस न आहे करिणो। जे तव्हां मिस कंदव त पोइ तव्हां खां अपडेट ही मिस थी वेंदी। हिन वीडियो खे मिस न आहे करिणो। ऐं सभु खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चऊं दोस्त, लाइक करे छॾियो, पोइ मां तव्हांखे अपडेट तव्हांखे ॿुधायां। तव्हां हिन खे लाइक हाणे करे छॾियो वीडियो खे, इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे। कंहिंखे सपोर्ट करणु सुठी ॻाल्हि आहे। सिंधी आहियूं, सिंधी हिक ॿिए खे सपोर्ट न कंदासीं, साड़ में सड़ंदासीं त पोइ तव्हां बि पोइना त असां बि पोइना। ईअं न आहे करिणो। जीअं उर्दू ड्रामे वारनि खे उर्दू वारा सपोर्ट कंदा आहिनि, तीअं तव्हां बि असां सिंधी ॿारनि खे सिंधी ई सपोर्ट करे सघो था। ऐं तव्हांजी महिरबानी सां ही चैनल हली रहिया आहिनि। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो ख़ैर सां ॾाको ख़तमु थी वियो मुहर्रम जो। हाणे जंहिं शइ जो तव्हांखे इंतज़ारु हुयो त बाबा इहे ख़ुशख़बरियूं असांखे मिलनि सिंधी ड्रामनि जूं, नवें ड्रामनि जूं। दोस्तो तव्हां इंतज़ारु सम्झ तव्हांजो ख़तमु थी चुको आहे, तव्हां ईअं सोचो। जी हाँ दोस्तो, तमामु जल्द तव्हांजे साम्हूं हाणे ड्रामा अचण वारा आहिनि। पहिरियों तमामु जल्द हाणे पत्थर दिलि हलंदो, 2-3 ॾींहंनि जे अंदरि ॾिसजो तव्हां पत्थर दिलि ड्रामो हलायो वेंदो।
ऐं उन जो जेको तव्हांखे इंतज़ारु हुयो उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईं थो हलां त दुलाब ड्रामे जी शूटिंग धमाके सां स्टार्ट थी चुकी आहे। उन जी पूरी जेको तयारियूं फुल हुयूं, मुहर्रम खां पहिरियों ई उन जी हर शइ कंप्लीट हुई, लेकिन शूट जेको रहियल हुयो उहो मीरपुर माथेलो में थी रहियो आहे। मीरपुर माथेलो में जिथे ज़हर ज़िंदगी जे सेट ते कमु कयो वियो, उते ई जा सेट तयारु थी चुका आहिनि। रंग रोगन बंगलनि खे हेॾे होॾे थी चुका आहिनि जेका सेट हुया दुलाब ड्रामे जा। हाणे उन्हनि ते शूटिंग आहे दोस्तो, ऐं तमामु जल्द मीरपुर माथेले में जेका मीरपुर माथेले जा अदाकार आहिनि ऐं उन्हनि खे त इन ड्रामे में घणो मौक़ो ॾिनो वञे थो। जी हाँ दोस्तो, छाजे करे हीअ ड्रामो बि मीरपुर माथेले में रिकॉर्ड थिए थो। ऐं फर्ज़ंद मलिक खजू साहब इहो बयानु ॾिनो त मीरपुर माथेले जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि खे भरपूर हिन ड्रामे में मौक़ो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि खे हिन ड्रामे में कास्ट कयो वेंदो। ऐं पोइ हिकिड़ी वीडियो मूं ॾिनी जंहिंमें डॉक्टर साहब जो मूं आर्टिकल तव्हांखे ॿुधायो त उन तनक़ीद कई सिंधी ड्रामनि ते त बाबा नवां चहिरा खणो, भले शौक़ीन न खणो। हाणे ॾिसूं दुलाब ड्रामे में शौक़ीन खणनि था या नवां चहिरा अचनि था। शौक़ीन बि नवां चहिरा हूंदा आहिनि, लेकिन शौक़ीन खे अदाकारी नाहे ईंदी। जेको मतिलबु हिकु शौक़ीन पैसा ॾेई जेको पाण खे ज़ाहिर कंदा आहिनि, उन्हनि खे अदाकारी त नाहे ईंदी, लेकिन पैसे जे दम ते ईंदा आहिनि। ॿिया हूंदा आहिनि अदाकारी ऐं पंहिंजे टैलेंट जे दम ते ड्रामनि में एंटर थींदा आहिनि, उहे हूंदा आहिनि असली अदाकार। ॾिसूं हाणे फर्ज़ंद मलिक खजू साहब मीरपुर माथेले में कंहिंखे मौक़ो घणो ॾिए थो, पैसे वारनि खे घणो मौक़ो ॾिए थो, जेका अदाकार आहिनि अदाकारी जो जंहिंमें टैलेंट आहे उन्हनि खे घणो मौक़ो ॾिए थो। इहो आहे फर्ज़ंद मलिक खजू साहब जे हथ में, छो डायरेक्टर इन ड्रामे में दुलाब जो उहो आहे। बाक़ी रही चंड ग्रहण ड्रामे जी ॻाल्हि, हलूं था चंड ग्रहण जी तरफ़। चंड ग्रहण दोस्तो पहिरियों स्पेल लॻभॻि मुकमल थी चुको आहे। उन जो इंतज़ार जो घड़ियूं तव्हांजूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। उहो बि तमामु जल्द उन जो टीज़र ऐं उन जो प्रोमो ईंदो सिंध टीवी ते। ऐं कल्ह हिकिड़े दोस्त मूंखे कमेंट कयो हुयो त पत्थर दिल ड्रामो ऐं हवेली ॿई ड्रामा बहितरीनु आहिनि। हवेली ड्रामो सभ खां वधीक बहितरीनु आहे, लेकिन जेको आहे उन खे सिंध टीवी ते हलायो वञे हा त अञा वधीक चांस करे हा। KTN ख़तमु थी चुको आहे, चैनल KTN ते हली रहियो आहे, तॾहिं उनजा व्यूज़ नथा अचनि। KTN चैनल बर्बादु थी चुको आहे। इहो मां नथो चवां। कल्ह हिकिड़े दोस्त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अची वीडियो जे हेठां कमेंट कयो, वॾो डिघो सारो कमेंट हुयो, उहो मूं पढ़ियो। उन जी सोच बि पंहिंजी जाइ ते सही आहे दोस्तो। KTN चैनल वॾो पुराणो चैनल आहे। सिंध में पहिरियों मुंहिंजे ख़्याल में KTN ऐं सिंध टीवी इहे ॿ चैनल स्टार्ट थिया हुया। आवाज़ टीवी, धरती टीवी, ईअं आहिस्ता आहिस्ता चैनल वधंदा विया, लेकिन KTN वाक़ई हिन टाइम KTN जो रूज घटि थी चुको आहे। उहो अलाए छाजे करे, लेकिन उहो त KTN वारनि खे ख़बर हुजे त उन्हनि जो KTN चैनल हेॾो सारो बहितरीनु चैनल हूंदो। कंहिं दौर में KTN जो वॾो नालो हूंदो जॾहिं डिश जो दौर हुयो। हाणे त डिश जो दौर लॻभॻि ख़तमु थी चुको आहे, पोइ बि किथे किथे डिश लॻल आहिनि। ऐं असांखे यादि आहे त असांजो हिकिड़ो होटल हूंदो, पोइ मुंहिंजे सौट जो होटल हूंदो, पोइ उन वटि डिश लॻल हूंदी त पोइ KTN हलंदो त असां भॼी, नंढड़ा हूंदा हुआसीं, भॼी करे बि ॾिसंदा हुआसीं त KTN ते का सुठा गाना ईंदा ऐं KTN ते ड्रामा ईंदा वग़ैरह वग़ैरह। तॾहिं पुराणी ॻाल्हि आहे। ऐं लेकिन तॾहिं शमन अली मिराली ऐं ॿिया फ़नकार KTN ते वॾा जेको शो करे रहिया हुया, परफॉर्म्स करे रहिया हुया। ऐं शमन अली मिराली जो हिकिड़ो एल्बम बि आयो हो KTN प्रोडक्शन में, जंहिंजो नालो हुयो ॻाढ़ो वॻो। तव्हां ॾिठो हूंदो, बहितरीनु ऐं धमाकेदार हुन में म्यूज़िक ॾिनो वियो हुयो। ऐं तॾहिं KTN एॾो नालो कमायो, ख़ासि करे जॾहिं मामा लालू खे KTN में आंदो वियो। सुठा कॉमेडियन शो कराया विया KTN वारनि खां। कॾहिं किथे टपाल मेज़बान जेकी हुई उन जे एड जी जेको आहे मदद सां, ताउन जी मदद सां KTN वारनि वॾो कमु पटियो हुयो। लेकिन वाक़ई हिन टाइम KTN जो ज़वाल थी चुको आहे, उरूज मतिलबु ख़तमु थी चुको आहे। इहो सच आहे, इन जी गवाही मां बि ॾेई रहियो आहियां। जंहिं दोस्त कमेंट लिखियो उहो पंहिंजी जाइ ते सही आहे। बहरहाल दोस्तो, सिंध टीवी वारा त पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि, KTN वारा पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। KTN वारा इन कोशिशि में आहिनि त को असांजो हिकिड़ो ड्रामो निकिरी वञे ऐं जीअं असांजा व्यूज़ वधी वञनि। हक़ीक़त में KTN वारा ड्रामा भला आहिनि। हवेली ड्रामो बि बहितरीनु हली रहियो आहे ऐं पत्थर दिल बि सुठो ड्रामो आहे, लेकिन थी सघे थो चैनल जी वजह खां उन्हनि खे एतिरो जेको आहे उरूज नाहे मिलियो। इहा ॻाल्हि थी सघे थी, इहा ई वजह हूंदी, इन जे करे उनजा व्यूज़ घटि अची रहिया आहिनि। ॿी का वजह नथी थी सघे। बाक़ी सिंध टीवी वारनि जो जेको मसइलो आहे, सिंध टीवी वारनि जो इहो आहे त हिन टाइम सिंध टीवी वारनि खे 2-3 ड्रामा भला मिली चुका आहिनि। सिंध टीवी वारा तॾहिं चांस में आया हुया जॾहिं हरियाणी ड्रामो हलियो हुयो,
तॾहिं सिंध टीवी वारनि खे वॾो चांस आयो, न सिंध टीवी वारनि जो चैनल हेठि थी वियो पहिरियां, मतिलबु ना केटियुनि वांगुरु हुनजी हशर थी वियो। ऐं हरियाणी ड्रामे खां पोइ हू बहितरीनु एवरेज में अची वियो, दर्दनि जो दरिया अची वियो, वरी ज़हर ज़िंदगी, वरी तकरार, माना अहिड़ा 3-4 सुठा ड्रामा अची विया। तंहिंजे करे सिंध टीवी वारा जेको आहे न हिन टाइम थोरो टॉप ते अची विया आहिनि। इहो इन सां मां बि मुतफ़िक़ आहियां इन ॻाल्हि ते। ऐं हिकिड़े दोस्त कमेंट लिखियो जेको मूं 3 ॾींहं आर्टिकल पढ़ी ॿुधायो 3-4 ॾींहं पहिरियों, त जंहिं तनक़ीद कई डॉक्टर यासिर साहब, ऐं चए पियो इन सही लिखियो आहे, इन जेको आहे न जेको मतिलबु उन मैसेज ॾिनो आहे आवाम खे उहो सही ॾिनो आहे, त डायरेक्टर सुठा अदाकार खणनि, पुराणे अदाकारनि खे खणनि। उन जो कमेंट बि मूं पढ़ियो हुयो, उन जी 2-3 कमेंट लिखिया, वॾा कमेंट लिखिया। इन ॻाल्हि ते असां बि मुतफ़िक़ आहियूं त सुठे अदाकारनि खे चांस ॾिनो वञे ऐं सुठो कमु कयो वञे, बहितरीनु कमु कयो वञे। इहो दोस्तो हिकु जेको आहे सिंधी कल्चर खे घणो प्रमोट कयो वञे। ऐं सिंधी कल्चर जेको आहे वाहिद कल्चर आहे जेको दुनिया में दोस्तो मिठी ॿोली जी आवाज़ सां सुठे कल्चर, सुहिणे कल्चर जे आवाज़ सां जेको आहे सुञातो वेंदो आहे। लेकिन असां ऐं तव्हां थोरो सिंधी कल्चर खे विसारे छॾियो आहे, विसारे वेठा आहियूं, ऐं असांजे ज़हन में कुझु ॿियो हली रहियो आहे। ॿिए पासे असां जेको आहे न घणी कोशिशि करे रहिया आहियूं, लेकिन असांजो सिंधी कल्चर अहिड़ो आहे जो हद खां वधीक दोस्तो हाणे चंड ग्रहण में ॾिसूं त केतिरो सिंधी कल्चर खे प्रमोट कंदा, ऐं दोलाब में ॾिसूं केतिरो प्रमोट कंदा। लेकिन दोलाब जे दौरान फर्ज़न मलिक खजू जो मां हिकु बयानु ॿुधो हुयो फेसबुक ते, उन लिखियो त हिन में कुझु मुख़्तलिफ़ कयो वेंदो, जिदोजहद सिंध जी मुख़्तलिफ़ ॾेखारी वेंदी, ऐं असां इन ते कमु भलो कंदासीं। ॾिसूं हाणे हू केतिरो ड्रामनि में भलो कमु करे रहिया आहिनि ऐं केतिरी हू महिनत कंदा। दोस्तो तव्हां ॾिसो न, हाणे तव्हां ॿाहिरि मुल्क में वञो, तव्हां जहिड़े मुल्क जा तव्हांखे माण्हू मिलंदा उन पंहिंजे वेस सां मिलंदा। जे अरब ॾिसो, अरबनि जो हिकिड़ो वेस अलॻि आहे, जिथे वेंदा आहिनि परे खां सुञाता वेंदा आहिनि, उहो पंहिंजे कल्चर ते मथां फ़ख्रु कंदा आहिनि त असांजो हीउ कल्चर आहे। हू करे सूट पैंट न आहिनि पाईंदा, पाण पैंट कोट पाईंदा आहियूं, सिंधी हुजूं या पाकिस्तानी कहिड़ा बि। ॿिए मुल्क में वेंदा आहियूं त ओड़ा कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं ओड़ी डिज़ाइन कंदा आहियूं, असां चवंदा आहियूं असां इहे आहियूं असली। लेकिन पंहिंजो सिंधी जेके टोपी अजरक सभु कुझु ॿाहिरि मुल्क में असां उनखे प्रमोट न आहियूं कंदा, विसारे वेंदा आहियूं। असां वरी जेको आहे उन्हनि जो कल्चर उहो कंदा आहियूं। जीअं असांजे वज़ीर आज़म अमेरिका खां जेको आहे मुतमैन थी करे अमेरिका जहिड़ा बूट पाईंदा आहिनि, अहिड़ा अमेरिका जा सदर जहिड़ा पैंट कोट पाईंदा आहिनि, ईअं न आहे। हाणे तव्हां ॾिसो न सऊदी अरब जा जेका प्रिंस आहिनि, जिथे वेंदा आहिनि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि, ओड़ा कपिड़ा पाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿियनि मुल्कनि वारनि खे ॾिसो, तव्हां किर्गिस्तान वारनि खे ॾिसो ऐं तालिबाननि खे ॾिसो, वेंदा आहिनि त पंहिंजे हिकु जोड़े में वेंदा आहिनि त पंहिंजे मतिलबु कल्चर सां पंहिंजो कल्चर प्रमोट कंदा आहिनि। जिथे बि वेंदा आहिनि पाण ते उहे शर्मिंदा न आहिनि, थींदा फ़ख्रु कंदा आहिनि असांजो हीउ कल्चर आहे। असां वारा अगरि हिन कपिड़नि में उते वञनि वरी पाण खे चवंदा आहिनि यार असां शर्मिंदा थियूं था, असां हीअ कपिड़ा पाया आहियूं, इहे लाहियूं, को पैंट कोट पायूं। हीअं न आहे, असली कल्चर असांजो इहो ई आहे ऐं असीं पंहिंजे कल्चर खे फ़ख्रु करणु घुरिजे ऐं प्रमोट करणु घुरिजे, ऐं इहो हक़ीक़त आहे। तव्हां चीन में वञो उहो ॾिसो, उहे पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि। भूटान में वञो ॾिसो, उन्हनि जो कल्चर जेको आहे उन खे प्रमोट कंदा आहिनि ऐं फ़ख्रु कंदा आहिनि त असांजो हीउ कल्चर आहे। लेकिन असां सिंधी जेको आहे न कोशिशि कंदा आहियूं त ॿाहिरि मुल्क में वरी ओड़ो ई वेस आज़मायूं। ईअं न आहे, जिथे बि वञो टोपी अजरक पंहिंजी ॿोली ते फ़ख्रु कयो, इन खे प्रमोट कयो। ऐं ड्रामनि में, टिकटॉक ते, जिथे बि सोशल मीडिया ते बि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो। ऐं इहो मुंहिंजो हिकु मैसेज जेको मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, इहा दोस्तो किथे असां कमियूं ॾिठियूं आहिनि तॾहिं असांजी दिलि चए थी पंहिंजी आवाम खे हिन हिकु नंढड़े चैनल जे ज़रिए सुठी ॻाल्हि ॿुधाई वञे। थी सघे थो इन में को तब्दीली त न ईंदी एतिरी वॾी, लेकिन अगरि हिकु ॿ माण्हुनि जे दिमाग़ में बि असांजी ॻाल्हि वेझी वई, अगरि कंहिंखे ज़हन में इहा ॻाल्हि वेझी वई त असां सम्झ कामयाबु थी वियासीं इन ॻाल्हि ते बि। इहा असांखे बि ख़ुशी थींदी। असांजो इहो नंढड़ो मैसेज हूंदो आहे त हीउ चैनल जेको आहे सिंध जे हवाले सां दोस्तो मूं ठाहियो ऐं इन ते महिनत बि तॾहिं एतिरी करे रहियो आहियां, इन खे प्रमोट करे रहियो आहियां पंहिंजे सिंधी कल्चर खे। ऐं सिंधी ड्रामनि जी जेका अपडेट ॾींदा आहियूं ऐं उन्हनि ते जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा ज़ाहिर कंदा आहियूं ऐं उन्हनि खे ताईं इहा मैसेज पुॼाईंदा आहियूं त तव्हां सिंधी ड्रामनि में थोरो चेंजिंग आणियो ऐं जेको रड़ियूं कंदा हुआ न ड्रामनि में, इहे बंदि करे छॾियो। हाणे तकरार में कुझु सीन सुठा हुया, जिते रड़ियूं न कंदा, आहिस्ता ॻाल्हाईंदा, लेकिन उन में
जज़्बो नज़र ईंदो, अदाकारी नज़र ईंदी, अॻियों सम्झी ईंदो त हीउ गुस्से में आहे, हीउ मोहबत में आहे। लेकिन रड़ियूं करण सां, कंहिंखे एग्रेस करण सां कुझु न थींदो आहे। लेकिन उहो ॻाल्हि जेको आहे न ख़राबु थी। कल्ह हिते तकरार ड्रामो हली रहियो होटल ते दोस्तो, ऐं डाउनलोडिंग मां कंदो आहियां, मां उनखे भरे ॾिनो, मूंखां भरायो। उते 2-3 माण्हू वेठा अची छॾ यार हिन खे बंदि कर सिंधी ड्रामे खे, हिन में छा पियो आहे। इंग्लिश फिल्म हलाए, कंहिंजी फिल्म हलाए, चई रॉक जी फिल्म का फाइट वारी हलायो। होटल वारे खे चए पियो मुंहिंजी भर में ई होटल आहे, ऐं उनखे चए पियो सिंधी में छा आहे यार, हिन में कुझु ई न आहे ड्रामनि में। हिकिड़ी ॻाल्हि खे 10 चकर फिर रहिया। उनखे वरी मूं सम्झायो ईअं न आहे, हीउ ड्रामो तकरार आहे, हीउ सुठो आहे, मुख़्तलिफ़ आहे, तव्हां 2-3 मिंट इनखे ॾिसो, तव्हांखे वणंदो। पोइ दोस्तो 15-20 एपिसोड हलिया उन होटल ते, लेकिन उन्हनि खे कुझु न कुझु ज़हन में अची वियो। लेकिन मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में आई त हीअ ईअं माण्हू छो था चवनि त यार हिन खे बंदि कर, हीअ शइ हलाए। हिन जो मक़सदु इहो आहे त पुराणा ड्रामा जॾहिं ख़राबु ड्रामा हलिया हुया कुझु वक़्तु पहिरियों, जॾहिं ज़वाल आयो सिंधी मीडिया ते, ऐं उन्हनि खां हीअ जेको आहे न तंग थी चुका हुया, तॾहिं हुननि खे ख़बर न आहे त नवां ड्रामनि में केतिरो फ़ाइदो आहे, केतिरो फ़र्क़ु आंदो वियो आहे। तॾहिं हू उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे चवनि था हिन में कुझु ई न आहे, बंदि कयो। तॾहिं मूंखे उहा ज़हन में ॻाल्हि आई, वरी मां अॼु तव्हांजे साम्हूं रखी। दोस्तो हीअ हुई नंढड़ी वीडियो तव्हां थी पुॼाईसीं। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे जेको आहे न चैनल जी लिंक बि शेयर कंदा, हीअ मैसेज दोस्तनि जी पुॼाईंदा, तव्हांजो फ़र्ज़ु आहे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक ज़रूरु करे छॾियो हिन वीडियो खे, महिरबानी करे। ख़ुदा हाफ़िज़।